रहमान रहीम। साईं राही बादशाह जिन खे यानी असां सदन खे साईं राही बादशाह जे लक़ब सां यादि कंदा आहियूं। पाण 98 सजाद नशीन हुया दरगाह लवारी शरीफ़ जा, ऐं पाण जेको आहे सो हिकिड़ा टिपिकल पीर कोन हुया। रूहानियत पंहिंजी जॻह ते, पर उन सां गॾु पाण जेको आहे सो तइलीम में जेके ख़िदमत यानी तइलीम में जेको पंहिंजे मुरीदनि खे चवंदा रहिया त पंहिंजनि नियाणियुनि खे तइलीम ॾियारियो, पंहिंजनि ॿारनि खे तइलीम ॾियारियो। तइलीम में पाण सदन जी इहा ख़्वाहिश जमायत लवारी शरीफ़ उमूमन ऐं ख़ुसूसन ऐं जेको आहे सो सॼी जेको आहे सो उमत मुस्लिमा ख़ुसूसन जेको आहे सो तइलीम में मथे वञे। उन खां सवाइ पाण जेको आहे सो ज़रायत जे पेशे सां बि तमामु उन में नवां आंदन ऐं घणा अहिड़ा ज़रायत जा जेको आहे सो नमूना मुतारिफ़ कराया आहिनि जेके फ़सलनि जी पैदाश में वधीक वाधारो कनि पिया। ऐं पाण यानी सदन जी हस्ती जेका आहे सा हिकिड़ी वन डायमेंशनल न हुई। जो मां हिकिड़ी ॻाल्हि कयां, रूहानियत सां गॾु तमामु ॿियूं घणियूं सदन जूं ख़ूबियूं हुयूं। ऐं हिते जेको आहे सो जमायत ॾाढी कुंड कुंड छिका आई आहे, पूरे पाकिस्तान खां आयल आहे, पंजाब खां बि आयल आहे, बलोचिस्तान खां बि आयल आहे, सिंध जे ॾूरां इलाइक़नि मां बि आयल आहे। ऐं सुबुह 8 बजे खां तक़रीबन जी शुरूआति थी चुकी आहे, तव्हां ॾिसो था पिया। ऐं उन खां पोइ जेको आहे सो हींअर क़ुरान ख़्वानी वग़ैरह थिए पई, ऐं जेको आहे सो उन खां पोइ कसात पाक वग़ैरह थींदा। ऐं पोइ जेको आहे सो हज़रत सुल्तान औलिया जिन जे रोज़े मुबारक जी मुरीद जेको आहे सो ज़ियारत करे पोइ मुख़्तलिफ़ रवाना थींदा। हीअ तक़रीब मुख्य हिते आहे। इन सां गॾु ॿियनि हंधनि ते पाकिस्तान में जेको आहे सो ख़ासि तौर ते सांगला हिल वग़ैरह में, उन खां सवाइ जेको आहे सो बलोचिस्तान जे इलाइक़े में सिबी में, उन खां सवाइ असांजे जेको आहे सो UAE ऐं ॿियनि मुल्कनि में बि तक़रीबात जारी आहिनि। रहीम शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अॼु दरगाह आलिया लवारी शरीफ़ जे 8 सजाद नशीन हज़रत क़िबला पीर हाजी फैज़ मोहम्मद कुरैशी नक्शबंदी जिन जी 29 वरसी यानी ॾिहाड़ो उर्स शरीफ़ सॼी सिंध में मल्हायो पियो वञे, बल्कि पूरे पाकिस्तान में जिते जिते जमायत रहे थी उते ही तक़रीब थी रही आहे, जंहिंजी मुख्य तक़रीब दरगाह आलिया लवारी शरीफ़ ते थी आहे। हिन तक़रीब में कल्ह खां टियों ॾींहं खां वठी मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पांधीअड़ा पंध ऐं गाॾियुनि जी सूरत में हज़ारनि जे तइदाद में हिन उर्स शरीफ़ जी तक़रीब में शरीक थिया आहिनि। हीअ असांजी रूहानी तक़रीब सुबुह 5 बजे खां शुरू थी आहे। 8 बजे जीअं ई लंगर शुरू थियो आहे जारी आहे, जेको शाम 5 बजे ताईं जारी रहंदो। हिन तक़रीब में असां वटि दरगाह आलिया लवारी शरीफ़ जी हमदोसना, क़ुरान ख़ानी, कसाइद ख़ानी खां सवाइ तस्बीह व तहलील थींदी आहे, जेका हज़रत सुल्तान औलिया खां वठी अॼु ॾींहं ताईं जारी ऐं सारी आहे। हिन सॼी तक़रीब जा जेका मुतमिन आहिनि, कराईंदड़ आहिनि, सरबराह आहिनि, उहे हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी मौजूदा सजाद नशीन दरगाह आलिया लवारी शरीफ़ आहिनि। ऐं संदन जे तरफ़ां मुक़ररु कयल जेके तंज़ीमूं निशात जे मुख़्तलिफ़ नालनि सां हीअ सॼी तक़रीबा जा इंतिज़ाम सरअंजाम ॾेई रहियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अॼु ईअं सम्झो त पूरी सिंध मां जमायत लवारी शरीफ़ जा जेके बि मुरीद अक़ीदतमंद दरगाह लवारी शरीफ़ जे 8 सजादा नशीन हज़रत क़िबला पीर हाजी फैज़ मोहम्मद कुरैशी नक्शबंदी जी वरसी जे सिलसिले में गॾु थिया आहिनि। ऐं दरगाह आलिया लवारी शरीफ़ ऐं हज़रत क़िबला पीर हाजी फैज़ मोहम्मद जो जेको शुरू खां 2-250 हज़रत सुल्तान औलिया जे दौर खां वठी जो ही सिलसिलो आहे। ऐं दरगाह हज़रत काज़ी अमन ऐं दरगाह लवारी शरीफ़ हज़रत सुल्तान औलिया जा ख़लीफ़ा अवल हुया। त हीउ हिकिड़ो सिलसिलो आहे, मोहबत जो आहे। ऐं हिन वक़्तु जेके दरगाह लवारी शरीफ़ जा गादी नशीन आहिनि उन जा वालिद साहिबु हुया। ऐं असांखे ॾाढो ईअं सम्झो त फ़ख़ुरु था कयूं त अॼु असां हिन सरज़मीन ते हिकु बाबरकत प्रोग्राम अटेंड कयो आहे। महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत सुल्तान औलिया खां वठी ऐं हज़रत पीर फैज़ मोहम्मद कुरैशी नक्शबंदी रहमतुल्लाह अलैह जन जी जेके सजाद नशीन थी गुज़रिया आहिनि, उन सभिनी जा ॾियारा पाक असां हिते लवारी शरीफ़ ते मल्हाईंदा रहिया आहियूं। अॼु असां हज़रत पीर फैज़ मोहम्मद जन जो 29वीं सालगिरह पंहिंजो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं, उर्स मुबारक। ऐं इंशा अल्लाह ताला हीउ जेको प्रोग्राम आहे उहो जेको सुबुह खां शुरू थियो आहे ऐं शाम ताईं हलंदो, जंहिंमें लंगर ऐं नुमाज़ ऐं क़ुरान ख़ानी हमदोसना जो जेको सिलसिलो जारी आहे। ऐं इंशा अल्लाह ताला इहो सिलसिलो शाम ताईं हलंदो। ऐं इहो असांखे यकीन आहे त इंशा अल्लाह इहे ॾियारा पाक जेके आहिनि असां पंहिंजी अक़ीदत ऐं एतिराम सां जीअं मल्हाईंदा रहिया आहियूं तीअं मल्हाईंदा रहंदासूं। वसलाम। नाज़रीन,
अॼु दरगाह आलिया लोहारी शरीफ़ ते हज़रत क़िबला पीर साईं फैज़ मोहम्मद कुरैशी नक्शबंदी जी 29 वरसी मल्हाई पई वञे, जंहिंमें सिंध बल्कि पूरे पाकिस्तान खां मुरीद ऐं अक़ीदतमंद हज़ारनि जी तइदाद में शरीक थिया आहिनि ऐं न्याज़ नंगर सना ख़्वानी पिणु कई वई। अशरफ मेमण, इबरत टीवी न्यूज़, बदीन।